रते देरो जी असिस्टेंट कमिश्नर काइनात शेख शहर में होटलन ते केमिकल मिलियल खीर मां चांहि ठहण जूं शिकायतूं मिलण बाद सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी लाड़काने रीजन जे डायरेक्टर गुलाम अली बुलेदी ऐं ॿिए अमले सां गॾु पुलिस एहलकार साण करे होटलनि ते छापा हया, जिते पयल खीर जी सिंध फूड अथॉरिटी जे अमले चेकिंग कई त उन्हनि खे केतिरनि ई होटलनि ते केमिकल मिलियल खीर मिलियो, जेको असिस्टेंट कमिश्नर रतो देरो जी हिदायतुनि ते ज़ाया कयो वियो, जॾहिं त केमिकल खीर मिलण ते होटल वारनि ऐं अमले विच में मुंहमारी पिण थी। इन सिलसिले में होटल मालिकनि जो चवणु हुयो त असां भाॻियनि खां मेंह जे वाड़नि तां खीर ख़रीद कंदा आहियूं, जेकॾहिं हुननि खे कार्रवाई करणी आहे त उन्हनि ख़िलाफ़ कनि, बाक़ी इन में असांजो को बि कसूर कोन्हे ऐं न ई वरी असांखे इहा का ॼाण हूंदी आहे त खीर में कुझु मिलियल आहे। असांजो हज़ारे रुपयनि जो खीर हारे ज़ाया कयो वियो आहे, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची